नाज़ी बलोचिस्तान में आयल ॿोॾि जे पाणीअ में लाथ थी वई आहे। आपाशी खाते जे अमले पारां FP बचा बंद जी निगरानी कई पई वञे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था कंबर मां क़यूम चांडियो जी रिपोर्ट। जी बलोचिस्तान का ईंदड़ ॿोॾि जो पानी 0 पॉइंट ऐं सारो ढंढ में जेको आहे सो मुसलसल वही रहियो आहे। सारो ढंढ ते जे पाणीअ जो दबाव वधी वञण खां पोइ उनखे मुख़्तलिफ़ हंधनि तां 3 कट ॾिना विया आहिनि जेको पाणी हमल ढंढ में मुसलसल जारी आहे। हमल ढंढ में पाणी छोड़ करण खां पोइ जेको आहे सो पाणीअ जी सतह में घटिताई ईंदी पई वञे। जेकी आपाशी खातो आहे उन जे तरफ़ां बि हिन सॼी सूरत हाल ते नज़रसानी कई पई वञे, जॾहिं त FP बचा बंद जी बि निगरानी कई पई वञे। इलाइक़े वासियुनि तरफ़ां ऐं ख़ासि तौर ते जेके हिन ॿोॾि जे पाणीअ जे घेरे हेठि आयल आहिनि उन्हनि तरफ़ां वीडियो वायरल कंदे इहो ॾेखारियो वियो आहे त ज़िले इंतिज़ामिया मुकमल तौर ते उन्हनि जी इमदाद करण में नाकाम साबित थी आहे। हिन वक़्त ताईं उन्हनि खे न राशन ॾिनो वियो आहे, न ई को ख़ैमो ॾिनो वियो आहे ऐं न ई जेको आहे सो दवाऊं ॾिनियूं वियूं आहिनि। इलाइक़े वासी दाऊं कंदे इहो ॿुधाए थो पियो त गैस्ट्रो जी बीमारी पखिड़िजी रही आहे, जंहिंसां हितां जे जेका इलाइक़े वासी आहिनि ख़ासि तौर ते औरतूं, ॿार ऐं जेके बुज़ुर्ग आहिनि उहे हिन बीमारी में मुब्तला थी रहिया आहिनि ऐं दवाऊं न हुजण जे करे हिते जेकी सूरत हाल तमामु ॻणती जोगी वारी पैदा थी वई आहे। इलाइक़े वासियुनि ज़िले इंतिज़ामिया खे अपील कई आहे त हीअ जेकी सूरत हाल आहे, जेकी असीं ॿोॾि में फाथल आहियूं, उन्हनि जी वक़्त सिर ते मदद कई वञे ऐं असांखे जेको आहे सो राशन ॾिनो वञे, उन सां गॾोगॾु दवाऊं ॾिनियूं वञनि त जीअं असां इलाइक़े वासी हिन ॿोॾि जी सूरत हाल में गैस्ट्रो जी बीमारी खां बची सघूं।